صراط مستقيم محمد وآله وصحبه أجمعين أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم هل ينظرون إلا أن يأتيهم الله في ظلل من الغمام والملائكة قضي الأمر وإلى الله ترجع الأمور آمنت بالله صدق الله العظيم صدق رسوله النبي الكريم अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात हिन आयत सगूरी जे अंदरि मुनकरीन इस्लाम जे मुतलिक़ इरशाद थो फ़रमाए जंहिंजो आख़िरत जे मथां यकीन नाहे, मरण खां पोइ वरी ज़िंदह थियण जे मथां यकीन नाहे, हिसाब किताब जे मथां जंहिंजो यकीन नाहे, उहे दुनिया जी हयाती खे सभु कुझु सम्झनि था। सभु कुझु इहो आहे, हुनजे पुठियां ॿियो कुझु बि कोन्हे। मुंहिंजी कहिड़ी कैफ़ियत आहे? अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात इरशाद थो फ़रमाए त हल यंज़ुरून इल्ला अन यअतियहुमुल्लाहु फ़ी ज़ुललिन मिनल ग़माम वल मलाइक। छा उहे इंतज़ारु कनि था जो आणींदो अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात झुड़नि जे साए में अज़ाब खे ऐं मलाइका ईंदा वक़ुदियल अमरो वक़ुदियल अमरो ऐं पूरो कयो वेंदो फ़ैसिलो। इन इंतज़ार में आहिनि त आसमान में झुड़ थींदो, झुड़ मां अलाह जे अज़ाब जो ज़हूर थींदो या को मलाइकनि जो ज़हूर थींदो। यानी हक़ खे न सम्झण जे करे ऐं उन्हनि जे दिमाग़नि जे मथां, उन जे दिलनि जे मथां लट आहिनि। काइनात जे अंदरि ख़ुदा ताला जे हुजण जा लखे बुरहान मौजूदु आहिनि। इंसानु कॾहिं पंहिंजे वजूद में नज़र करे, कॾहिं पंहिंजे सॼे खॿे नज़र करे त ख़ुदा जे हुजण जा कई दलील मिलनि था। इन सां गॾोगॾु अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात कई पंहिंजा पैगम्बर दुनिया जे तख़्ते ते मबूस फ़रमाया, जिन अची अलाह जो पैगाम उन्हनि खे ॾिनो, अलाह जो हुकुम उन्हनि ताईं पहुचायो। ॾिसो त अल्लाह ताला जी क़ुर पाक में केॾी त सदाकत आहे। कंहिंखे ताक़त आहे जो हुनजे कंहिं बयान खे रद्द करे सघे ऐं कूड़ो करे सघे। सदियूं गुज़री वियूं, सदियूं गुज़री वियूं। हालांकि माण्हुनि जा कई किताब लिखियल आहिनि, वॾा वॾा मुहक़िक़, वॾे इल्म वारा, उन्हनि मां बि माण्हू नुस्ख़ कढिया, मुफ़सिरनि मां नुस्ख़ा निकिता ऐं कातिबनि मां नुस्ख़ा निकिता। बल्कि अल्लाह जो वाहिद किताब आहे जो दुनिया जी मुख़ालिफ़ क़ुवत केॾी त ज़ोर ऐं शोर सां इस्लाम जे ख़िलाफ़ बीठी आहे, पर उन में इहा ज़रूरत नथी थी सघे जो अल्लाह जे क़ुर पाक जे अंदरि को जरह करे सघंदी। इहो ख़ुदा जे हुजण जो दलील आहे। ऐं अल्लाह जे मोकिलियल नबियुनि जे हक़ में अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात पंहिंजे किताब खे मोकिले ऐं उन्हनि खे मुस्तहकम फ़रमाई। ॾिसो त ख़ुदा ताला जी ज़ाते बाबरकात हिननि जे मथां पंहिंजे किताब खे नाज़िल फ़रमाए ऐं पंहिंजे हुजण जो बि दलील ॾिनई ऐं पंहिंजे अंबिया जे सचे हुजण जो बि दलील ॾिनई। हाणे मुनकरनि जी कैफ़ियत कहिड़ी आहे त अलाह जे नबियुनि सां त सदाईं झेड़ींदा आया, पर हाणे बि इहो ई सोचनि था पिया त अचानक को आफ़त ईंदी, का मुसीबत ईंदी, को अज़ाब ईंदो। ऐं आहे हिन में को शक आहे ई कोन। ख़ुदा पंहिंजी ताक़त जो मुज़ाहिरो हर वक़्तु फ़रमाए थो पियो ऐं अलाह पंहिंजी ताक़त खे दुनिया जे अॻियां ज़ाहिर फ़रमाए थो पियो त ख़ुदा जी ज़ात आहे। अल्हम्दुलिल्लाह सुम्मा अल्हम्दुलिल्लाह, अहले इस्लाम जे मथां अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात जो वॾो करम आहे जो ख़ुदा ताला जी ज़ाते बाबरकात जे मथां ईमान रखण खां पोइ उहे पंहिंजे अक़ीदे जे अंदरि मुतमिन ऐं शुकुर वारा। दुनिया उन्हनि खे छेड़े थी, दुनिया उन्हनि खे लोॾे थी, पर उहो पंहिंजे मुस्तक़म आहिनि, पंहिंजे अक़ीदे जे अंदरि पुरसकून आहिनि। इहो छा आहे? इहा अल्लाह ताला जी हिमायत आहे। फ़रमाए त इलल्लाह तुरजउल उमूर, ऐं इहे सभु कम जेके आहिनि अल्लाह जे तरफ़ ॾे मोटाया वेंदा। सभु शयूं यानी कमाल आहे, कमाल खां पोइ ज़वाल आहे। फ़रमाए त सल बनी इसराईल कम आतईनाहुम मिन आयतिन बय्यिनतिन, तूं बनी इसराईल खां त पुछा कर केतिरियूं इन्हनि खे चिटियूं निशानियूं असां ॾिनियूंसीं। इहो उन्हनि खे शर्मिंदा करण जे लाइ आहे या उन्हनि खे इक़रार जे वास्ते इहो सुवालु आहे त इन्हनि खां पुछा त कर। छोजो बनी इसराईल क़ौम जे अंदरि अलाह जे घणनि नबियुनि जो तइदादु आहे। अलाह जा घणा नबी यानी हज़रत याक़ूब अलैहिस्सलाम जी औलाद मां पैदा थिया ऐं उहे पंहिंजी क़ौम जे अंदरि मुबलिग थी रहिया। या अॼु दुनिया जे तर्क़े ते यहूद आबाद आहे, यहूद नसारा आहिनि यानी ईसाई आहिनि, इहा अक्सर करे हज़रत याक़ूब अलैहिस्सलाम जी औलाद आहे। अल्लाह ताला मुंहिंजा महबूब तूं हिननि खां पुछा त करे त तव्हांखे केतिरियूं आयतूं असां ॾिनियूं आहिनि
केतिरा मौजज़ा नबियुनि खे ॾिनासीं ऐं क़ुर पाक जे अंदरि घणनि जायुनि ते ॾिसो हज़रत मूसा अलैहिस्सलाम जा मौजज़ा केतिरा आहिनि, हज़रत ईसा अलैहिस्सलाम जा मौजज़ा आहिनि। ऐं त उन्हनि खां सुवाल करनि त तव्हांखे केतिरियूं चिटियूं निशानियूं मिलियूं आहिनि, याने इहो सुवाल जो मक़सदु इहो आहे त इहो इक़रार कयो, एतिराफ़ कयो त तव्हांखे हेतिरा दलील बुरहान ख़ुदा जे तरफ़ तव्हां वटि पहुता आहिनि त पोइ तव्हां त ईमान में पहिरियों नंबर वठो। जिन वटि को सबूत ई कोन्हे को त उन्हनि ते त मयार घटि आहे। पर तव्हांजे घर जे अंदरि अलाह जा नबी बि आया ऐं साहिब मौजज़ात बि आया त तव्हां सुहिणे महबूब जो इनकार कीअं था कयो। फरमा चयो वम इहो बदिल नेमत अल्लाह मिन बाद मा जाअत हो, फरमा जेको शख़्स अलाह जी नेमतुनि खे बदिलींदो उनजे अचण खां पोइ, जॾहिं अलाह जूं नेमतूं उन्हनि वटि पहुचियूं उन खां पोइ उन में तब्दील कंदो बदिलाईंदो। पर इन अलाह शदीदुल इक़ाब, बेशक अलाह ताला सख़्तु अज़ाब कंदा आहिनि। नेमतुनि खे कीअं बदिलाए, नेमत खे त बदिलाए माण्हू नथो सघे। नेमत जेका अलाह ॾिए थो त माण्हू उहा वापराए थो, खाए थो, खाराए थो, पीए थो, नेमत त नथी मटी सघे। माना हिन नेमत मां मुराद सुहिणे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं सिफ़तूं आहिनि, मदीने वारे साईं जूं सिफ़तूं आहिनि ऐं उनजा कमाल आहिनि। ऐं अलाह ताला उनखे नेमत फ़रमायो आहे, उनखे रब करीम नेमत फ़रमायो आहे त यानी यहूदियुनि जो कमु आहे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सिफ़तुनि खे मटाइण, महबूब जे शान खे बदिलाइण। अलाह ताला जी ज़ाते बाबरकात जेको महबूब जे शान ऐं मर्तबे ईमान खे मटाए थो, रद्द करे थो पियो, उनखे हेठि ॾेखारण जी कोशिशि करे थो पियो, अलाह ताला जी ज़ाते बाबरकात इन जे लाइ सख़्तु अज़ाब आहे। जॾहिं महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सिफ़ात खे, उनजे मौजज़ात खे, उनजे कमालात खे, उनजी फज़ीलत खे, उनजे दर्जे खे, उनजे मान खे अलाह ताला जी ज़ाते बाबरकात जीअं फ़रमायो आहे, ईमान वारे जे मथां इहो लाज़िम आहे त महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी वाक़ाअनि खे खोले बयानु करे। कंहिं शइ जी जेकॾहिं तारुफ़ करायो वेंदो आहे, कंहिं शइ जी तारीफ़ कई वेंदी आहे, कंहिं शइ जो वाक़ ॾिनो वेंदो आहे त माण्हू मुतवजह बि थींदा आहिनि ऐं उनजा ख़रीदार बि मैदान में लहंदा आहिनि। अलाह ताला जी ज़ाते बाबरकात पंहिंजी पूरी मख़लूक खे मुतवजह जंहिं ज़ात ॾे करे थो पियो, पाण त ॿुधो आहे न, पाण त ग़ैब आहे न, जंहिं ज़ात ॾे मुतवजह फ़रमाए थो पियो उहा मदीने वारे साईं जी ज़ाते बाबरकात। अगरि तव्हां इन जे तरफ़ ॾे मुतवजह थियो, इन जे कमाल खे ॾिसो, इन जे जमाल, इन जे सिफ़ात जमीलात खे ॾिसो, तव्हां सिफ़ात जमीलात खे तव्हां ॾिसो त जॾहिं इहो इन शान जो मालिक आहे त जेको मोकिलण वारो रब आहे उनजो शान छा आहे, उनजो मक़ाम छा आहे। अलाह ताला जे महबूब जो मक़ाम आला आहे। अलाह ताला जी ज़ाते बाबरकात क़ौम बनी इसराइल खे मुखातिब थी करे ऐं उन्हनि जी आदतुनि खे बयानु फ़रमाए थो त इहो महबूब जे शान खे लिकाइणु या महबूब जे शान खे घटाइणु इहो यहूद जो कमु आहे ऐं मोमिन जो कमु इहो न आहे। मोमिन जो कमु इहो आहे जो महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान खे बयानु करे। हदीस पाक में आहे हिकु दफ़े महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा सहाबी सगोरा अंबिया जी सिफ़ात खे बयानु फ़रमायो। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम से ख़लीलुल्लाह इहो ज़िक्र हलंदो आहे, असां वटि बि इहो ज़िक्र हलंदो आहे, इहो ज़िक्र असां वटि बि हलंदो आहे, महफ़िल में वेहंदा आहियूं छो जो अंबिया अलैहिस्सलाम जो ज़िक्र त क़ुर पाक में मौजूदु आहे ऐं केॾे शान ईमान सां ख़ुदा पंहिंजे नबियुनि जे ज़िक्र खे बयानु फ़रमाए थो। हज़रत यूनुस अलैहिस्सलाम जो किसो ॾिसो, हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम जो किसो ॾिसो, वरी हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जो किसो ॾिसो। इहो छा आहे, इहो असांजे लाइ इहा हिदायत बि आहे, इन मां असांखे ईमान में तक़वियत पैदा थिए थी पई। इन बयान जे अंदरि असां मुस्तहकम मज़बूत थियूं था। अंबिया अलैहिस्सलाम जे फ़ेलनि खे ऐं उनजी ज़िंदगी खे ॾिसी करे असांजी ज़िंदगी में रहनुमाई मिले थी पई। पर जॾहिं बि अंबिया अलैहिस्सलाम जो ज़िक्र कजे न त गॾो गॾु मदीने वारे साईं जो ज़िक्र करणु वाजिबु आहे। हिन जो चुप करे वरी वेही रहे न, अंबिया अलैहिस्सलाम जो सभु बयानु करण खां पोइ मोमिन जे मथां हक़ आहे त वरी महबूब जो शान बि बयानु करे जेको सभ खां आला बि आहे त मथे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा सहाबी सगोरा ज़िक्र अंबिया में मसरूफ़ हुया त अलाह जो महबूब तशरीफ़ फरमाए ऐं त वाह जी महफ़िल कीअं वेठा आहिनि, वॾी रौनक कीअं वेठा आहिनि। अलाह जे महबूब उनखे फरमाए अला व अन हबीबुल्लाह, ख़बरदार मां अलाह जो महबूब पैगाम महबूब ॾिनो पंहिंजी उम्मत खे। महबूबियत जो जेको मक़ाम आहे उहो सभ खां मथे आहे। महबूब जेको आहे न उहो सभ खां मथे आहे। इहो अलाह ताला पंहिंजे महबूब खे इहो आला मक़ाम अता फ़रमायो ऐं पंहिंजे सहाबनि खे संदल ज़िक्र अंबिया भली कयो, भली कयो। इहो सुठो ज़िक्र आहे, ॿियनि गुफ़्तगुनि खां, ॿियनि कलाम खां, ॿिए वक़्तु विञाइण खां ज़िक्र अंबिया बहितरीनु आहे।
जो ज़िक्र अंबिया अल्लाह जी सुन्नत आहे, ज़िक्र अंबिया सहाबनि जी सुन्नत आहे। पर मूं महबूब जे हक़ खे मुंहिंजे मर्तबे खे बि सुञाणो जो ख़ुदा मूंखे जंहिं मक़ाम ते रखियो। हिन आयत मुबारक में अल्लाह ताला यहूद जी उन किनी आदत खे बयानु फरमाए थो ऐं अल्लाह जेके महबूब जे शान खे लिकाईंदा हुआ, घटाईंदा हुआ, त जीअं माण्हू एॾे मुतवजह न थियनि असांजे पोइ लॻल वेठा हुजनि, असांजे दर जी ड्यूटी ॾियनि ऐं अल्लाह ताला जी ज़ाते बावर कंदो वज़ाहत सां हिन में आयत मुबारक में फरमाए थो ख़बरदार तव्हां सुहिणे महबूब सैयदुल अंबिया जा उम्मती आहियो, यहूदनि वारो कमु न कजो। मथां केरु तव्हांखे ठूठणी चए त महबूब जो शान हीअं आहे हीअं आहे, ख़बरदार होशियारु थियो जो अंबिया अलैहिस्सलाम जे अंदरि अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात पंहिंजे महबूब जो शान आला फरमाए। दुआ आहे त अल्लाह ताला असांखे अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाह।